अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवी STV न्यूज़ खबर शामिल करे रहे हैं मलिर खान सां जी रिपोर्टर मुश्ताक गबूर जी रिपोर्ट मूजिब पपली मलिर जा खदरा फकीर इलाके में बुनियादी मसलन जनात खिलाफ रसंदे निकली आया। एहतजाजी मार्च धरनो चूंडियल नुमाइंदनि खिलाफ छिती नारेबाज़ी। एहतजाज कंदड़ फकीर अंजुम चयो त यूसी पपरी मसलन जो कब्रिस्तान बणिजी वई आहे। गलियूं रोड रस्ता तबाह हाली जो शिकार आहिनि। घरनि गलियुनि तोड़े कब्रिस्तान में सालनि खां गटर जो गंदो पानी बीठल आहे, जंहिंजे करे मलेरिया डेंगू ॿियूं मौज़ी बीमारी आम थी वियूं आहिनि। असां बार बार ज़िले इंतज़ामिया मलेरिया जी चूंडियल नुमाइंदनि खे तहरीर दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि। हिन मलेरिया जी चूंडियल नुमाइंदनि ज़िला काउंसिल जी इंतज़ामिया खां मुतालबो कंदे चयो त असांखे नौकरियूं अस्पतालूं ऐं तालीम जी सहूलियतूं भली फ़राहम न कयूं वञनि, पर कम अज़ कम बुनियादी इंसानी हक़ त ॾिना वञनि। अगरि असांजा जाइज़ मुतालबा न मञिया विया त मलेरिया जी चूंडियल नुमाइंदनि घरनि ऐं ज़िलनि काउंसिल तोड़े यूनियन काउंसिल ऑफिसर अॻियां सख़्त एहतजाज कयो वेंदो।